अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिनिल फातिह लिमा उग़लिक़ा वल ख़ातिमि लिमा सबक़ा नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली
मज़हबे हनफी दारम मिल्लते हजरत खलील। खाक पाए गौसे आजम ज़ेर साया हर वली। के चा आयो काफिलो जजी तरह मोचारी तोड़। सिंगारिया सैयद चवे करहा मझा कोड। पोए लख लहे पई लोड जी जातन जतन जी। हमदो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ो मुहतशम सामईन ज़ीवकार उलमा व सादाते किराम ऐं प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तव्हांजे हिन ॻोठ में अॼोको ही प्रोग्राम जंहिंमें तव्हां असां सभु गॾु आहियूं मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मेराज शरीफ जे हवाले सां मुनक़िद पज़ीरा, जंहिंमें तव्हां असां सभिनीनि खे मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला मौक़ियो नसीब फरमायो आहे जो तव्हांखे ऐं असांखे अल्लाह साईं हीअ तौफ़ीक़ अता फरमाई जो तव्हां असां सभिनीनि खे अल्लाह साईं महबूब जो शान ॿुधण ऐं महबूब जो शान बयान करण जी तौफ़ीक़ ॾिनी। सभु आयासीं ऐं तव्हां इहा पक सम्झो त तव्हां अल्हम्दुलिल्लाह हिते ख़ाली आया कोन आयो, आया हो त बि ईमान वारा हो, पर जेड़ी महिल हितां उथंदव त तव्हांजा झोल बि भरियल हूंदा, त तव्हांजा सीना बि भरियल हूंदा। मां मौज़ू जी मुनासिबत सां तव्हांजी ख़िदमत में आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो त मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला मां फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे उहो जेको कुझु मां अर्ज़ कया उहो हक़ सच ॿुधी करे मुंहिंजो अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। वग़ैरह हाणे सलाह था कयूं हिकिड़ी ठही वञूं न पाण में, उथंदे ई जहिड़ो चङो कोन्हे। हाणे मां झलियां तव्हांखे कोन थो जो तव्हांजी सिक वा पंहिंजी जंहिंजी दिलि चवे उहो ईअं टेबल ते रखियो हलियो मजे मथो घोरणो इहो टाइम विञाइणु। माॾे अचो, मां तव्हां सां ॻाल्हाइण आयो आहियां, मां तव्हांखे कुझु सम्झाइण आयो आहियां। पैसा वणंदा आहिनि सभिनीनि खे, कूड़ कोन हणंदासीं, पैसा वणंदा आहिनि, केरु आहे जंहिंखे न वणंदा हूंदा, पर मसइलो ही आहे त इहो प्रोग्राम जी मां ॻाल्हाईंदुसि न त पोइ ॻाल्हाइण में रुकावट थींदी। इन जे करे जंहिंजी दिलि चवे अखियुनि ते तव्हांजी मोहबत खे अल्लाह साईं सलामत रखे ऐं इहे ॾोकड़ भले तव्हां हिते रखंदा वञो, टेबल ते रखी करे हलिया वञो। हाणे 10 जो 20 रुपया तव्हांखे ॾियणा आहिनि, 30 रुपया ॾियणा आहिनि, इहे मुंहिंजे लाइ लख खां वधीक आहिनि जो तव्हां सिक मूं था ॾियो। अल्लाह तव्हांजी ख़िदमत खे क़बूल फरमाए। अब सौदो मंज़ूर आहे या न आहे मंज़ूर? हाणे इहो हिते रखियूं हलिया वञो, वधीक बीहजो न मुंहिंजे मथां, त जीअं मां तव्हां सां कुझु कचहरी करण आयो आहियां उहा मां कचहरी तव्हां सां कयां। दुआ कयो त मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि जा बेड़ा पार फरमाए। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत अल्लाह साईं अता फरमाई आहे। दुआ कयो त मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे उन जे मथां इस्तिक़ामत अता फरमाए। हाणे मां पढ़ियल आयत जो तर्जुमो तफ़सीर ऐं उन जे मुतालिक़ चंद अहादीस तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। उन खां अॻु में मुंहिंजी तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे, हिकु त पंहिंजा मोबाइल फोन बंदि करे छॾियो। मोबाइल विच में ईंदा टूटू थींदी, टाटा थींदी, हरू भरू मुंहिंजी तवजो ॾे वेंदी। ऐं ॿियो तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश आहे त जंहिंजो मथो ढकियल न आहे इहा आदत ठाहियो, मथे उघाड़ो न वेहंदा कयो। ओड़े पाड़े में ॾिसो कंहिं वटां रुमाल मिली पई त उहो रुमाल पंहिंजे मथे ते रखी करे पंहिंजे मथे खे ढके करे वेहो। ऐं टियों कमु तव्हां इहो कयो त सभई गॾिजी करे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां सलातो सलाम पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
वल्लाह। अञा अधु था पढ़ो, सब कोन था पढ़ो, सब पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आ, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। न्या अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आ, सुब्हानल्लज़ी असरा, पाक वा उहा ज़ात जंहिं ज़ात सैर करायो आ रात जे थोरड़े हिस्से में पंहिंजे ख़ास बाने खे। उन सैर जी इब्तिदा मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला बयान फरमाई आ। उन सैर जी इब्तिदा काबतुल्लाह शरीफ खां थी आ ऐं उन सैर जी पहिरीं मंज़िल जी पुॼाणी बैतुल मुक़द्दस ताईं थी आ। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला सैर तो कंहिंखे करायो आ। अल्लाह फरमायो आ, मां जहिड़े तेड़े बाने खे सैर कोन करायो आ, बल्कि मां अल्लाह पंहिंजे ख़ास बाने खे इहो सैर करायो आहे। ख़ास बानो आ, आम बानो नाहे। सुब्हान, पाक वा उहो रब अल्लज़ी असरा, जंहिं अल्लाह तबारक व तआला सैर करायो आ पंहिंजे ख़ास बाने खे मस्जिद हराम खां वठी करे बैतुल मुक़द्दस ताईं। ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला सैर करायो छो आ? अल्लाह उन जो सबब पाण बयान फरमायो आ। रब क़ुरान में तो फरमाए, लिनुरियहू मिन आयातिना, मां उन पंहिंजे ख़ास बाने खे सैर इन जे करे करायो आ त जीअं उन पंहिंजे ख़ास बाने खे मां रब पंहिंजूं निशानियूं पाण ॾेखारियां। लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ, मां अल्लाह जंहिं अल्लाह सैर करायो आ वो अल्लाह ॿुधंदड़ बि आहे ऐं उहो ई अल्लाह ॾिसंदड़ बि आहे। जंहिं रब सैर करायो आ उहो ॿुधे बि थो, उहो ॾिसे बि थो। वरी आलिमन ईअं बि फरमायो आ, इन्नहू मां मुराद मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आ। मतिलबु हीउ आ त रब बि ॿुधंदड़ आ त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदड़ बि आहे त ॾिसंदड़ बि आहे। आयत सगोरीअ जो तर्जुमो तव्हांजो लखा दफ़ा हज़ार दफ़ा आलिमन खां ॿुधल हूंदो, पर ॻाल्हि सम्झ में कान आई। आलिम सगोरा था फरमाए, ही मेराज शरीफ मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मौजज़ो आ। हज़रत शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो सब जो सुभान अल्लाह। उन पंहिंजे किताब कूतुल आशिकीन में बयान फरमायो आ। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो तो फरमाए, अल्लाह तबारक व तआला 1.25 लख नबिन खे मौजज़ा अता फरमाया है। अल्लाह तबारक व तआला आदम खे भी मौजज़ो अता फरमायो आ, शीस खे भी मौजज़ो अता फरमायो आ, मूसा नबी खे भी मौजज़ा अता फरमाया है, इलियास नबी खे भी मौजज़ा अता फरमाया है। अल्लाह तबारक व तआला शुआइब नबी खे भी मौजज़ा अता फरमाया, जुल्किफ्ल खे भी मौजज़ा अता फरमाया, इलियास अय्यूब नबी के भी अल्लाह तबारक व तआला मौजज़ा अता फरमाया। पर मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो तो फरमाए, इन्हनि 1.25 लख नबिन में आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा नबी ताईं सिवाय महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सभिनीनि खां वधीक मुंहिंजे अल्लाह जंहिं नबी खे मौजज़ा अता फरमाया हन उहो सुहिणो सैयदना मूसा अलैहिस्सलाम।
सुभान अल्लाह जो तो गाल समझाया दे। आदम खां वठी करे सैयदना ईसा ताईं मुझे महबूब जी गाल कोन थो फरमाए। आदम खां वठी करे सैयदना ईसा ताईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ऐलान नबुवत खां अॻु में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ुहूर ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान खां अॻु में हज़रत ईसा अलैहि सलाम जी नबुवत वा सैयदना ईसा अलैहि सलाम मुस्तफ़ा खां अॻु में आख़िरी नबी आ। उन सिलसिले में ओ मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारा तव्हां फरमायो आ त अल्लाह तबारक व तआला सैयदना मूसा अलैहि सलाम के तमाम घणा मोजज़ा अता फरमाया। ॿुधायो त सही घणा अता फरमाया। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो तो फरमाए सैयदना मूसा अलैहि सलाम के अल्लाह तबारक व तआला 40,000 खां वधीक मोजज़ा अता फरमाया होया। सुभान अल्लाह जोर सां चओ। घणा बा वॾो अंग पर ॿुध सही। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो छा थो फरमाए जड़ो तेड़ो मुल्लो नाहे, जड़ो तेड़ो मौलवी नाहे, 4 ॾींहं मदरसे में पढ़ी करे पंहिंजे पाण खे मुफ्ती सॾाइण वारो नाहे, बल्कि मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो उहो आलिम दीन वा जंहिं आलिम दीन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मुवाजा शरीफ ते बीही करे चयो आ अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो थो फरमाए महबूब जे मथां मां सलातो सलाम पढ़ियो आ। उन महबूब पाक जे रोज़े अनवर मां अंदरां आवाज आयो आ वालेकुम सलाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारा। सुभान अल्लाह त चओ सोना। हे उहो आलिम आ लई मां लठ बनी करे हो कोन मुड़स बाणू थियो आ, बल्कि बाकायदा आलिम दीन वा। उन मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे इरशाद फरमायो आ मूसा अलैहि सलाम के अल्लाह तबारक व तआला ये मौजज़ा अता फरमाया, 40,000 मौजज़ा अता फरमाया। ओ सोना मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारा भला दे खबर त असां जे सरदार रुगो असां जे सरदार न बल्कि आदम नूह लूत शीश अय्यूब इलियास यूसुफ जुल्किफ्ल सभिनी नबियुनि जे सरदार हजरत हबीब करीम के अल्लाह घणा मौजज़ा अता फरमाया। हुन जा ॿुधाई 40,000 मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घणा मौजज़ा आहिनि। अबा ॿुधंदो जवाब ॿुधाया न जवाब। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो थो फरमाए अल्लाह तबारक व तआला आदम खे बि मौजज़ो अता फरमायो आ। अल्लाह तबारक व तआला शीस नबी खे बि मौजज़ो अता फरमायो आ। अल्लाह तबारक व तआला नूह नबी खे बि मौजज़ो अता फरमायो आ। अल्लाह तबारक व तआला इलियास नबी खे बि मौजज़ो अता फरमायो आ। अल्लाह तबारक व तआला लूत नबी खे बि मौजज़ो अता फरमायो आ। 1.25 लाख नबियुनि खे मुझे अल्लाह तबारक व तआला मौजज़ा अता फरमाया। वध खां वधीक नबियुनि में हजरत मूसा नबी खे अता फरमाया, उनके 40,000 अता फरमाया। पर मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे फरमायो आ मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़न जो गाने टो आहे ही कोन को, पर जेको असां किताबन में पढ़ियो आ, किताबन मुदव्वन किताबन में जेको मौजूद हुआ वो मखदूम मोहम्मद हाशिम तो फरमाए त मुझे मुस्तफ़ा करीम जा 40 लख खां वधीक किताबन में मौजज़ा ज़िक्र थियल आहे। घणा बा कलाईंदा हलो तो मथे करे ॿुधायो। 40 लख अल्लाह तबारक व तआला मौजज़ा अता फरमाया। ऐं मुझे अल्लाह तबारक व तआला इन ई ॻाल्हि ने इशारो पंहिंजे पाक कलाम में फरमायो आ मुंहिंजो अल्लाह फरमाइण वारो आ फ़कीर सिकंदरी फ़क़त तोखे ॿुधाइण वारो आ। क़ुरान रब ज़ुल जलाल जो आ, पढ़ी करे ॿुधाइण मुंहिंजो कमु आ। सुभान अल्लाह चवंदो हल क़ुरान ॿुधंदो हल।
अल्लाह तबारक व तआला कलामे पाक में फरमायो या अय्युहन्नासो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह तबारक व तआला फरमायो कंखे मां अल्लाह हिक मौजज़ो अता फरमायो कंखे ब मौजज़ा अता फरमाया कंखे 3 मौजज़ा अता फरमाया कंखे 4 मौजज़ा अता फरमाया पर मता भुलो हां मता समझ दो हाँ त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे की मां गाने 3 में मौजज़ा अता फरमाया रब तो फरमाए महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़न जी हद ही काने मां महबूब खे बुरहान बनाए करे रवानो फरमायो बुरहान जो मतलब छा है आलिम फरमाइन था बुरहान जो मतलब है या तमो जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुकद्दमन शरीफन खां वठी करे पंहिंजे वारन जुल्फन मुबारकन तई सजो जो सारो रब मौजज़ो बनाए करे रवानो फरमायो सजो जो सारो मौजज़ो मुझे महबूब जो हलण बि मौजज़ो जो सुभान अल्लाह महबूब जो घुमण बि मौजज़ो जो सुभान अल्लाह महबूब जो उथण बि मौजज़ो सुभान अल्लाह महबूब जो निहारण बि मौजज़ो सुभान अल्लाह महबूब जो इल्म मुबारक बि मौजज़ो जो सुभान अल्लाह महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सहाबी बि मिन वजह मुझे मुस्तफा जो मौजज़ो हन त मुझे मुस्तफा करीम जा उम्मती ऐं वली बि मुझे सोने मदीने वारे साईं जो मौजज़ो हन हेॾे निहार जा गाल के समझ जा अबा इहा ताकत ॾियण वारो केरु पक कान थव लगे थो मुस्तफा के मौजज़ो अता फरमाए ॾियण वारो केरु ओ सुन्नी तुंहिंजो छा अक़ीदो आहे ॾींदो केरु इहो त तुंहिंजो अक़ीदो आहे पर इहा बि ॻाल्हि यादि रख मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे ॾींदो मुंहिंजो अल्लाह आहे खज़ाना मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जा बुखारी में मुस्लिम में मुस्नद अहमद बिन हंबल में सुनन कुबरा बैहक़ी में शुआबुल ईमान में समूरन किताबन में इहा हदीस मौजूद आहे मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए अल्लाह ज़मीनन आसमानन में खजाना पैदा फरमाया है पर उन्हनि खजानन जो कुंजो अल्लाह मां मोहम्मद करीम जे हथड़न में अता फरमाए छॾियो आहे सुभान अल्लाह सीनो खोले करे इन जो मतलब आहे तू त ईअं कोन चवंदो हाँ त को नबी से को ज़ोरी शइ हासिल कई आहे न पर असां चवंदा हूं अल्लाह तबारक व तआला जो है जहान वा पर हिन जहान जो मालिक मुख्तार वा त हज़रत हबीब करीम मुझो मुस्तफा हबीबा करीमा इन जहान जो मुख्तार अल्लाह तबारक व तआला इज्जत अता फरमाइण वारो लखे जानवर था जंगल में गुजारे नकी समर तन सा नकी बाहे बारिन असुर जो उठी पह जो साई संभारे असुर जो उठी पह जो साई संभारे लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 बस गजी जाओ सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो कतियों को तो बतारा कया कहे जो रोशन बिना वटे कपहजे बिना रंग रोगल सभिन के सर चाए ॾिसेगी न डोह हवा बाहे पानी दरिया कहे वहाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह
सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। सुभान अल्लाह चवंदा हो अल्लाह हुआ। अहले सुन्नत मां कंहिंजो बि इहो अक़ीदो न आहे, न ई असां तव्हांखे सेखारियो आहे, न असांजे वॾनि तव्हांखे सेखारियो आहे, न को उन्हनि जे वॾनि सेखारियो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को ज़ोरी ज़बरदस्ती फरमाईंदो आहे न चरिया तो न को क़ुरान सम्झो आहे न को हदीस सम्झी आहे। अल्लाह तबारक तआला जो प्यारो हबीब पाण फरमाइण वारो आहे, मां त रुगो ॿुधाइण वारो आहे। महबूब तो फरमाए खज़ाना मुंहिंजे रब जा, पर रब फरमायो आहे ओ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तुंहिंजे दर खां सवा मां अल्लाह ॾे ईंदो उन जी बि मां तौहीद तस्लीम न आहियां फरमाईंदो। एॾे तवज्जो कर। अबा यहूदी पंहिंजे नबियुनि खे मञींदा हुआ या कोन मञींदा हुआ? मञींदा हुआ। ईसाई पंहिंजे नबियुनि खे मञींदा हुआ या कोन मञींदा हुआ? मञींदा हुआ। अॼु बि मौजूद आहिनि ईसाई, अॼु बि यहूदी मौजूद आहिनि, पर तूं छा चवंदो आहे? चवंदो आहे त इहो काफ़िर आहे, इहो मुस्लमान नथो थी सघे। हो दावा थो करे त मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मञींदो आहियां, ॿियो तोलो दावा थो करे त मां ईसा नबीअ खे मञींदो आहियां, पर तूं चवंदो आहे न अबा न वरी बि तूं काफ़िर आहे। छाजे करे? इन जो मतिलबु हीउ आहे त जेको मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो नथो भरे, अल्लाह सवा लख नबियुनि ते कलमो भरे त बि रब क़बूल नाहे फरमाईंदो। महबूब जेको आहे न उहो फ़र्क़ु आहे, वो विच में फुरकान आहे। अल्लाह तबारक व तआला कलाम पाक में फरमायो आहे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरकान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सुभान अल्लाह। त जो ॻाल्हि ॿुधाए सम्झाए बरकत वारी आहे उहा ज़ात जंहिं ज़ात नज़्ज़लल फुरकान, उहो क़ुरान अल्लज़ी युफ़र्रिक़ु बिही बैनल हक़्क़ि वल बातिल व मा युमय्यज़ु बिही मिनस सक़ीम वस्सहीह। अल्लाह तबारक व तआला महबूब मदीने वारे खे उहो क़ुरान उहो किताब अता फरमायो आहे जंहिंसां रब ज़ुल जलाल हक़ सच खे जुदा फरमाए छॾियो आहे। क़ुरान महबूब जो हक़ सच कूड़ असुल नकुल में जुदाई फरमाईंदो आहे, तफरीक फरमाईंदो आहे। पोइ अदा जंहिंजे मथां क़ुरान लथो आहे उहो मुंहिंजो हज़रत हबीब करीम कुफर इस्लाम जे विच ते लीको ऐं संधो आहे या नाहे? आहे न बा। इन जो मतलब महबूब जे दर खां सवा चारो नाहे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां को वाही आ न को वसीलो आ। जेकॾहिं महबूब खां सवाइ को वींदो रब ॾे त रब उन जी तौहीद खणी उन जे मुंह में हणंदो त तो वारी तौहीद पाण वटि रख जेसी ताईं मदीने में चक्कर हणी करे मां रब वटि न ईंदे तेसी ताईं तुंहिंजो कुझु बि क़बूल न आहे। महबूब के अल्लाह सही मोजज़ात फरमाया त मां अर्ज़ हीउ पे कयो त आलिमन सगोरन जो इत्तिफाक वा त 1.25 लाख नबी हिकड़े पासे आ, हज़रत हबीब करीम जे इस्म शरीफ जो मीम हिकड़े पासे आ। उन जो शान पांजी जगह ते आ, उन में कमी कोताही कान थी। पर अल्लाह मुझे मुस्तफा करीम के मोजज़ा घणा अता फरमाया। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जी रिवायत मुताबिक महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लखे मोजज़ा रब अता फरमाया। पर वरी वो सागोई आलिम दीन ॿिया बि आलिम दीन ईअं था फरमाइनि महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु मोजज़ा हिकड़े पासे, पर महबूब जो जेको मेराज वारो मोजज़ो हिकड़े पासे, न जो शान मथा अजब मोजज़ो आ, अजब गाल हा। मुझो मौजू भी हुआ ने सलात पढ़ तो गाल कह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अब थक जो न सलात सलात सल्लल्लाहु
मां 6-7 ज़िला लताड़े तहां वटि आयो हां। मां पंधु सवलो पे समझो पर पंधु ॾुखियो आहे। मां पे समझो को मेन रोड ते फ़कीर असांजा चांडिया वेठा पर से बरो चन वो चवंदा आहिनि त बा शींहं जी मर्ज़ी आहे, वणेसि त आना लाहे, वणेसि त बचा ॾे। सो हिन जा बरोच फ़कीरनि चांडिया फ़कीर सो सफ़ा कुंड ते वेठा। पर सुनियो या ॻाल्हि यादि रखो, हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन बि तव्हां सां निभाई आहे। असांखे बि अलाह जेसिताईं तौफ़ीक़ अता फरमाई तव्हां सां निभाईंदासीं। मूंखे माण्हू चवंदा आहिनि साईं ॿाहिरनि मुल्कनि में पढ़ी आयो हां, एॾियूं डिग्रियूं हन तो वटि, ॿाहिरनि मुल्कनि में बि घुमंदो हां, वींदो हां, झंगनि में काॾे थो फिरे। मां चवां थो बाबा ॿाहिरनि मुल्कनि में बि वेंदा हूं, बिल्कुलु अलाह साईं जी महिरबानी आहे। उते बि सफ़र कंदा हूं, वॾा वॾा प्रोग्राम ॾिसंदा हूं। उते त मूंखे को वण बि नज़र कोन ईंदो आहे, अहिड़ा अहिड़ा होटल, अहिड़ियूं अहिड़ियूं जॻहूं। पर मां चवां थो त जेको मज़ो हिन झंग में वेही करे महबूब जो शान ॻाइण में आहे उहो किथे कोन्हे। ॻाल्हि सिक जी आहे, ॻाल्हि मोहब्बत जी आहे, इख़लास जी आहे, ख़ुलूस जी आहे। जेकॾहिं इख़लास आहे तव्हां वारो इख़लास अलाह साईं असांखे बि अता फरमाए। दुआ कयो त अलाह तबारक व तआला असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। सलात खे भेरो ॾियो त मां ॻाल्हि कयां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ त महबूब जो मेराज वारो मौजज़ो इन जो वॾो शान आहे। अल्लाह तबारक व तआला अजब ॻाल्हि हा भाई। हेॾां ॾिसो शादी कई अथव, जेके परणियल आहिनि उहे त हथ मथे कर। वांडनि जो त अलाह वाही आहे। जेके नाहियो परणिया अलाह कंदो तव्हांखे भला सी अता फरमाईंदो। भला परणिया न आहियो, शादियुनि में विया त आहियो न, शादियूं ॾिठल अथव न। शादी थींदी आहे, उन शादीअ में छा थींदो आहे? काज थींदो आहे, प्रोग्राम थींदो आहे, वलीमो थींदो आहे। जेको ईंदो आहे, जेको वेंदो आहे, जेको शिरकत कंदो आहे, ईंदो आहे अचण सां तारीफ़ घोट जी कंदो आहे। ईअं आहे न बा, घोट जी तारीफ़ कई वेंदी आहे। फ़कीराणियूं घरनि में उहे बि वीचारियूं लाॾा सहरा पयूं चवंदियूं। पोड़ियूं बि जेके हूंदियूं वात में ॾंद बि कोन हूंदुनि त बि रिंगट ज़रूरु कंदियूं। ईअं न ख़ुशी जो इज़हार आहे। मुमान त कोन्हे पर मिसाल थो ॿुधायां। ईअं थींदो आहे न मन कोन्हे मतां का फ़कीराणी माते चिड़ी पवे। मां ॾहीं मार मथे तकीर कई पंहिंजे शाहपुर चाकर में, जमायत ईंदी आहे, ॾहीं ते प्रोग्राम थींदो आहे। पोइ ते हलंदे ॻाल्हियुनि में ॻाल्हि आई। पोइ मां तकीर में चयो त अबा इहो हिकिड़ो सहाबी हो, उन जूं 2 शादियूं थिला हुयूं। पोइ मां जमायत खे चयो अबा अलाह जंहिंखे तौफ़ीक़ अता फरमाए, ताक़त हुजेसि रिज़्क़ जी, रोज़ी जी, त 2 शादियूं कंदा कयो या सुन्नत वाई अदा थी वञे। ख़ैर अल्लाह सलाह ख़ैर सलाह प्रोग्राम थी वियो। पर हफ़्ते खां पोइ माॾे न्यापो आयो, चईसीं शहर जूं फ़कीराणियूं चिड़ी पयूं आहिनि। जी मुफ़्ती साहब जी ॿी तकीर त भली पर इहा ॻाल्हि न करे आ त 2 शादियूं कयूं। ॾाढी ज़ात सां छा कयूं। अबा सभु बचन वारा हुमड़ी मां तव्हां सां ॻाल्हि थो पियो कयां। सुभान अल्लाह ज़ोर सां। ईअं थींदो आहे या न थींदो आहे? घोट हूंदो आहे, उन घोट जो काज हूंदो आहे। उन काज में हर को ईअं चवंदो आहे वाह घोट, वाह घोट, वाह अदल घोट, तोखे मोड़ कहिड़ी भली आहे, तुंहिंजा कपिड़ा कहिड़ा भला, तोखे बूट कहिड़ो भलो आहे, फिलाणी शइ कहिड़ी भली आहे, गानो तोखे ॿधलो आहे भलो आहे, तुंहिंजी गाॾी त केॾी भली आहे जेका ग़रीबाणी सरीबाणी हूंदी आहे, तारीफ़ घोट जी कबी आहे। अबा मेराज वारी रात बि मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम घोट घोट आहे न महबूब।
पर तारीफ़ कबी आ घोट जी तवा तारीफ़ कंदा हो घोट जी मुझे अल्लाह तबारक व तआला इं को न फरमायो आ आयत जे शुरू में मुझो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह पाक आया ओ मुझा अल्लाह तबारक व तआला हिते तारीफ़ महबूब जी फरमाए हा उथंदे तो तारीफ़ पंजी छो फरमाई आ रब फरमायो आ मां आलिमुल गैब व शहादत आया मां अल्लाह तबारक व तआला हर शय जो इल्म रखंदड़ आया मां अल्लाह के खबर वा एकड़े दिहाड़े ते एड़ा मानू पैदा थींदा जेके इनकार कंदा ऐं चवंदा त महबूब कीअं वयो वा रात जे थोरड़े हिस्से में अल्लाह जो दीदार करे आयो आ रब फरमायो आ त मां उन्हनि खे अॻे ई जवाब अता फरमायो आ महबूब पाण दावा कोन कई आ त मां को मेराज ते वयो आहियां बल्कि मां रब सुबहान थो फरमाया त मां महबूब मदीने वारे खे वठी वयो आहे मानू सुबाने इं बि चवंदा रात जो थोरड़े हिस्से में उन बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस कीअं पहुतो आ रब फरमायो आ चओ त सुबहान उन बैतुल मुक़द्दस खां परे आसमान ताईं कीअं वयो आ रब फरमायो आ सुबहान बे आसमान खां टे ताईं कीअं वयो आ रब फरमायो आ सुबहान टे खां चौथे ताईं कीअं वयो आ रब फरमायो आ सुबहान चौथे खां पंजे ताईं कीअं वयो आ रब फरमायो आ सुबहान पंजे छह ताईं कीअं वयो आ रब फरमायो आ सुबहान छह खां सते खां सिदरतुल मुंतहा बैतुल मामूर 70,000 नूरी पर्दा रफ रफ्ते मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तय फरमाया ऐं महबूब जेड़ी मल वापस आयो आ त जंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद जॾहिं माण्हू चवंदा न इहो कीअं थियो आसमान खे न को दरो न को दरवाज़ो आसमान खे न को खिड़की न को जारो महबूब कीअं वयो आ कीअं आयो आ रब फरमायो आ ओ चरिया एॾे ज़हन पंहिंजो न तूं लॻाए तूं एॾे न सोच बल्कि हेॾे सोच त मां रब सुबहान आहियां मां रब मुहम्मद मुस्तफ़ा खे पाण सैर करायो तॾहिं रब फरमायो सुबहान मां पाक हां त सुवाल जो जवाब हल थी वयो त पंहिंजी तारीफ़ रब छो कई पर आरिफन आलिमन अञा बि हुन जो सुहिणो जवाब ॾिनो आहे सुभान अल्लाह चओ त ॿुधाए अञा सुहिणो जवाब अता फरमायो आ जेको मोहब्बत वारो जवाब आ हे इल्म वारो आ वो मोहब्बत ऐं इल्म ॿिन्हिनि शयुनि वारो आ उन्हनि तफ़सील ॾिनी आ तशबीह ॾिनी आ फरमाइनि था बा शादी कंदो आ जेॾी महिल घोट काज में हलंदो आ उथंदो आ वेहंदो आ उनजो अम्मड़ बि हूंदो आ उनजी अम्मड़ बि हूंदी आ उनजो अब्बो बि हूंदो आ उनजो अब्बो ऐं उनजी अम्मड़ उनजा सेहरा ॻाईंदा आहिनि उनजी तारीफ़ बयान कंदा आहिनि पर रब ज़ुल जलाल खे ख़बर वा ऐं तोखे बि ख़बर वा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेड़ी मल मेराज मुबारक ते वया महबूब जो न को अम्बड़ हयाती आ न को महबूब जी अम्बड़ न को महबूब जो अब्बो हयाती आ ॿई जहान मां पर्दो फरमाए वया अल्लाह तबारक व तआला फरमायो आ अॼो की रात में मुझो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोट वा हिन जहान में जहान वारन जा अम्बड़ ऐं अब्बो जे लाइ सहरा चवंदा पर अॼु मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिर में यतीम हुआ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो न को अम्बड़ न को अब्बो रब फरमायो महबूब मदीने वारा तूं दिल न लाहे हूअ कंहिंजो अम्बड़ ऐं अब्बो सहरा चवंदा आहिनि अॼु मेराज वारी रात मां रब ज़ुल जलाल तुंहिंजो सहरो पाण थो बयान फरमाया आरिफन जी गाला आलिमन जी गाला सुबहान पाक हां उहा जात जे जात सैर करायो आ खास बाने के ऐं मुझो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आदत मुबारक वा पंहिंजे सहाबिन सां कचहरी फरमाईंदा कचहरी फरमाइण खां पोइ महबूब इशा जी नमाज अदा थींदी आ उन खां पोइ महबूब पंहिंजा विर्द वज़ीफा अदा फरमाए करे महबूब जो तरीक़ो आ महबूब पंहिंजे घर ॾांहुं रवानो थींदो आ पर महबूब जा जेके वे महबूब के इं कोन छॾींदा आहिनि टोलो करे वठी करे हलंदा आहिनि महबूब सां गॾु घर मुबारक ताईं छॾे ईंदा आहिनि अदा हेॾे तवज्जो करे मांखे ॿुधाए केॾे भाग वारा आहिनि साहबी मुंहिंजे मुस्तफ़ा जा भाग वारा आहिनि या न
अलसबा मर्दुमा बकारोबार रवंद बला कशान मोहब्बत बकुए यार रवंद। माना बुध फारसी जो आरिफ उन जो फरमाना चवे थो अबा अल्लाह तबारक व तआला हर माण्हूअ खे भाग अता फरमायो आ। हिकड़न जो भाग आ त सॼो ॾींहुं वेही करे ॻाल्हियूं ॻोल्हींदा। हीअं बि मुस्तफ़ा खे कोन हुयो, असां जहिड़ो बशर आ, अहिड़ो आ, नऊज़ बिल्लाह तेड़ो आ, इल्म ग़ैब बि कोन अथसि, हीअं बि कोन अथसि, हीअं बि। हुनखे जो इहो तुंहिंजो निभागा भाग आ, पर असांजो भाग आ महबूब खे मुख्तार कुल तस्लीम कंदा आहियूं। हे हुन जो भाग आ, पर हे तुंहिंजो भाग आ। फारसी शायर फरमायो आ अल्लाह तबारक व तआला हर माण्हूअ जो भाग पैदा फरमायो आ। जो को बन्नी बारे वारो सुबुह जो उथंदो आ, वञी करे हर जो मुंहुं ॾिसंदो आ, बन्नीअ जो मुंहुं ॾिसंदो आ। नौकरी वारो सुबुह जो उथंदो आ, वञी करे पंहिंजी नौकरी ते पंहिंजे उस्ताद सां, मास्तर सां, हेड मास्तर सां मिलंदो आ, उन जो वञी करे मुंहुं ॾिसंदो आ। पर चवे थो त यार भला भाग उन जमायत जा जेके सुबुह जो उथंदा हा त उथण सां वञी करे ॿिन्ही जहाननि जे सरदार जी ज़ियारत कंदा हुया। ये केर हन जो मुझे मुस्तफ़ा जा सहाबी हन? केर हन अबा मुझे मुस्तफ़ा जा? ऐं मुझे मुस्तफ़ा जे के हिकड़े सहाबी जे लाइ बि दिल में बुराई रखी त तुवारो ईमान सड़ी करे खाक थी वेंदो, खत्म थी वेंदो, तबाह थी वेंदे, बर्बाद थी वेंदे। ओ सुन्नत जमायत वारा तोखे इहो ई त नाज मिलियल आ, इहा त तोते मुबारक वा, तोखे बरकत वा। महबूब जे बचड़न सां बि मोहब्बत कंदो हां त बिला शिरकत गैर मुझे मुस्तफ़ा जा जेतिरा सहाबी आहिनि सभिनीनि सां मोहब्बत कंदा आहियूं। अबा गणपत कोन कंदा हो न, हिन सां कंदा आहियूं, हिन सां न कंदा आहियूं, हिन सां कंदा आहियूं, हिन सां न कंदा आहियूं, ईअं त कोन चवंदा हो। न असां चवंदा आहियूं जंहिं बि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ईमान जी हालत सां हिकु दफ़ो बि ज़ियारत कई आहे फ़कीर सिकंदरीअ जो घर बार उन जे नाम तां कुर्बान। अकीदो इहो ई हुजणु घुर्जे, इन खां मट सट को बि अकीदो न हुजे। सलात पढ़ त ॻाल्हि पूरी कयूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात विसरी वजा माण्हू पिया ईंदा वेंदा त माॾे ॾियारियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह, जोर सां बुलंद बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। महबूब जे सहाबिन जो इहो तरीक़ो आहे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के घर जे दर मुबारक ते छॾे ईंदा आहिनि, पर उहा रात जंहिं रात में महबूब मेराज ते वञणो आहे, उन रात में महबूब मदीने वारे फरमायो आहे अॼु मूंखे घर कोन वञणो आहे, अॼु मां काबतुल्लाह में वेही करे रब जी इबादत कंदुसि। साहबिन जो क़िबला अवां घर वञो या काबे ॾे वञो, अवां सां गॾु हलंदासीं। महबूब फरमायो आहे हलो, महबूब खे काबतुल्लाह वटि छॾियो। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबी मोकिलाए करे इजाज़त वठी करे हलिया विया। अब ॻाल्हि सम्झो था मुंहिंजी हले न? सवली सिंधी तो ॻाल्हायां, ॾुखी त कोन थो ॻाल्हायां। हाणे बरोच की मां जेसि ताईं सिखां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। सभु सम्झो था सिंधी। ज़िलो कहिड़ो आहे तव्हांजो? कंबर शदात कोटा। असां त संतोषरे घटि वञी बलोचिस्तान पहुता आहियूं। भरसा पाड़ी में माशाअल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज़। महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के काबतुल्लाह शरीफ में छॾियो आहे। हेॾे तवज्जो कर, थोरो सोच केॾो सुहिणो निज़ारो आहे जो महबूब मदीने वारो काबे जे आॾो बीठो आहे, साम्हूं काबो आहे, महबूब नफ़िल थो अदा करे। हेॾो महबूब आहे ऐं होॾो जेको आहे काबतुल्लाह आहे। सुभान अल्लाह जो मूंखे ॻाल्हि यादि अची वई आहे, ॿुधायो
महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के के फतह फरमायो आ। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में दाखिल थियो आ। महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम काबतुल्लाह में जीअं जो पहुता त इन काबे शरीफ में अंदर बुत रखियल हा ऐं महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आंगुर मुबारक सां हीअं इशारो फरमाईंदो हुयो बुत ऊंधा किरंदा वया। महबूब हीअं इशारो फरमाए फह, महबूब हीअं इशारो फरमाए फह, महबूब हीअं इरशाद इशारो फरमाए फह, बुत किरंदा वया। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुतन खां काबतुल्लाह के पाक फरमायो आ। बुतन खां पाक फरमाइण खां पोइ महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे निहारियो आ, खबे निहारियो आ, अॻिते निहारियो आ, पोइते निहारियो आ। अबू बकर बि मौजूद हुआ, उमर बि मौजूद हुआ, उस्मान बि मौजूद हुआ, अली साईं भी मौजूद हुआ, ॿिया बि मुझे मुस्तफ़ा जा हज़ारे सहाबी मौजूद हैं। पर महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾां होॾां निहारे करे फरमायो आ मुंहिंजो बिलाल काथे आ। सुञाणींदा हो बिलाल, जेको सुञाणींदो आहे त मथे करे। पोयां बिलाल मौजूद हुआ, हाज़िर थे तो लब्बैक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर आया। हेॾां तवज्जो कजा। महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हवालो ॾेखारण लाइ मां तैयार हां, ॿिए जी ॿुधी बि ॻाल्हि न कंदो हां, पंहिंजी पढ़ी ॻाल्हि कंदो हां। महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि आलिहि वसल्लम इरशाद फरमायो आ, ओ बिलाल काबतुल्लाह जी छत जे मथां चढ़ी करे पां गॾे त जीअं अॼु दुनिया के खबर पवे त मोहम्मद अरबीअ जे गुलामन जो शान अल्लाह केॾो बुलंद फरमायो। हज़रत बिलाल सरड़ सरड़ करे चढ़ी वयो आ, काबतुल्लाह जी छत जे मथां बीठो आ। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो कन्नन में हथ विधा त बांग चवां, पर काबतुल्लाह जे मथां बीठो आ। ईअं चई करे हथ पंहिंजा हेठि करे ॾिनई, कन्नन में हथ ॾिबा बांगला मुस्ताहब तरीक़ो ॾिनई। ॾिण खां पोइ हथ मुबारक हेठि छॾे ॾिनई। ॿिया सहाबी निहारनि था बिलाल खे छा थियो आ, बिलाल छाजे करे बांग नथो ॾे, हथ छाजे करे छॾे ॾिना। पर महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीननि जा राज़ ॼाणींदो आ। महबूब फरमायो आ, ओ बिलाल मांखे त ख़बर हुआ, पर हिकु तोखे ख़बर, ॿी मांखे ख़बर, हिननि सुन्निनि खे केरु ॿुधाईंदो, मतां मुल्लो सुभाणे एतराज़ करे। ओ बिलाल पंहिंजी ज़ुबान सां चओ त ही सब बुधन जी किताबन में लिखजे गड़ी खैर ऐं संजर भट्टी जो मुसलमान बुद्धि करे पंहिंजो सीनो ठारे। चओ हथ छो छॾी, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में भी बांग ॾींदो हां। पाण फरमायो हाओ तू बांग ॾींदो हां। अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह बांग ॾींदो हां, मुहड़ काबतुल्लाह ॾे कंदो हां, जो सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक में बांग ॾींदो हा, मुहड़ काबतुल्लाह ॾे कंदो हा। महबूब फरमायो आ, हाओ या रसूल अल्लाह हुन इन में खैबर में मां बांग ॾींदो हा त मुहड़ पंहिंजी काबतुल्लाह ॾे कंदो हा। महबूब फरमायो आ, हाओ अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे त तो करम फरमाए छॾियो आ, जो काबे जी छत जे मथां तव्हां सवार फरमाए छॾियो आ। हाणे मां बिलाल खे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त तबूक में हा त मुहड़ काबे ॾे कंदो हा, खैबर में हा त मुहड़ काबे ॾे कंदो हा। या रसूल अल्लाह हाणे काबे जी छत जे मथां बीठो आ, हाणे मुंहुं मुबारक काॾे करे बांग चवां। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि आलिहि वसल्लम छा इरशाद फरमायो आ। महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए, हाओ बिलाल मदीने में हुजबो आ मुहड़ काबे ॾे कबिया, तबूक में हुजबो आ मुहड़ काबे ॾे कबिया, खैबर में हुजबो आ मुहड़ काबे ॾे कबिया, ताइफ में हुजबो आ मुहड़ काबे ॾे कबिया। पर जेड़ी मल काबतुल्लाह जी छत जे मथां हुजबो आ, ओड़ी मल मुहड़ काबे ॾे कोन कबिया, बल्कि काबे जे काबे मां मोहम्मद रसूलुल्लाह ने मुहड़ कबिया। ओ बिलाल हाणे मुंह मादे करो बांग चो। मुल्ले के चो शिरक थी, कुफर थियो, तो वारो त ईमान रहियो, पर मां चाह तो वारो त अॻई ड्रथल आहे, ड्रथल छा रहंदो, असांजो ईमान ताज़ो थियो।
सुभान अल्लाह ज़ोर सां त चओ। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ओ मुंहिंजो हबीब आ। दुआ कर त मुंहिंजो अल्लाह इन महबूब वारे काबे इन जो दीदार अल्लाह से तोखे माखे नसीब फरमाए। आमीन ज़ोर सां चओ, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। छो ईमान सां मां चवंदो आहियां अल्लाह सी हाज़िरी त नसीब फरमाए, पर ईमान सां हाज़िरी नसीब फरमाए। बेईमाननि वारी हाज़िरी अल्लाह नसीब फरमाए। छो त ॻाढ़े रुमाल वारा बेईमान होॾे घणा घुमनि पिया। मुल्ला जेके आहिनि, हा ये ॻाढ़ा ऐं पीला हिकु रंग त अथनि कोन। सांडरा सांडरो सम्झंदा हो, गिरगिट ये जेको रंग मटींदो आ, इहो त हिननि खे नसुल में पियल आहे न सुती, पोइ इन जे करे इहे ईअं कंदा आहिनि। पर सुन्नत जमायत वारा तोखे मुबारक हुजे, अल्लाह कंदो तोखे मुंहिंजो अल्लाह मुस्तफ़ा जो काबो ॾेखारींदो। आमीन ज़ोर सां जो। अॼु भे आधी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो, निंड नेणनि जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। सुभान अल्लाह ज़ोर सां। ऐं रुगो सुभान अल्लाह न जंहिंखे अचे थो मां सां गॾु चए। अॼु भे आधी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो, निंड नेणनि जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। इश्क बारण बारिया मुत माग मदीने जा सारिया, मुत माग मदीने जा सारिया। इश्क बारण बारिया मुत मग मदीने जा सारिया, मुत मग मदीने जा सारिया। घोड़ा घड़ियों की घारिया, घोड़ा घड़ियों की घारिया, जखे रात रह बर याद पियो, निंड नेणनि जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। इश्क उंद माथा अचल मुंजा जोश में जेरा जलल, मुंजा जोश में जेरा जलल। सिंध में सिकायल कीअं सुम्हल, सिंध में सिकायल कीअं सुम्हल, जंहिंखे मोहब मुनवर याद पियो, निंड नेणनि जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह, हथ हथ मथे करे सुभान अल्लाह। ओ मुझे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मदीनो पाक वा मां मक्के वारी ॻाल्हि पूरी थो कयां। सुभान अल्लाह जो त ॿुधाए। ओ मुझे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीनो पाक वा। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक इरशाद फरमाइंदो आ, किताब जो नालो किताब ज़ुहद वा। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाइंदो आ, महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मदीनो पाक हो मदीनो शरीफ वा, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नूरी मलाइकनि जी ड्यूटी मुकर्रर फरमाई आ। ओ अब्दुल्ला बिन मुबारक कहिड़ी ड्यूटी मुकर्रर फरमाई आ? फरमाए थो सुबुह जो 70,000, शाम जो 70,000 मलाइक बाहूं बदी बी करे मुस्तफ़ा जे मथां रुगो सलातो सलाम पढ़ंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? चवंदा आहिनि सल्ले अला नबीना, सल्ले अला मुहम्मद, सल्ले अला करीमना, सल्ले
अला मुहम्मद। समझो सुभान अल्लाह। थका हो तभी सुभान अल्लाह चो, ना हो थका तभी सुभान अल्लाह चो। महबूब मक्के में, मैं मदीने दे कोन थो वञा फिलहाल। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में नफल पढ़न शुरू फरमाया है। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो मक्के पाक में नफल पढ़या कुछ देर महबूब नफल अदा फरमाया है। नफल अदा फरमाइण खां पोइ महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम। समझो सुभान अल्लाह। अरे लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। अली शेर खुदा, सोने अली शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु जी हम शीरावा मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सगी सौटवा काबतुल्लाह शरीफ जे वेझो न जो घर मुबारक वा। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे घर मुबारक ते वया हन। वञी करे महबूब दरवाज़ो खड़कायो आ। अंदर वेठी आ सैयदा उम्मे हानी, उन जो नालो नाहे बल्कि ही उन जी कुनियत वा। उन जो नालो फाख्तावा, फाख्तावा या हिंदुआ या फातिमावा। मुख्तलिफ आलिमन बयान फरमायो इब्ने असीर उसदुल गाबा में, अल्लामा इब्ने हजर अस्कलानी अल इसाबा में, हजरत अल्लामा इब्ने अब्दुल बर्र अल इस्तियाब में ये नाला नकुल फरमाया है। उम्मे हानी जे कुनिये से मशहूर वा नालो उन जो फाख्तावा। मुझे महबूब दरवाजो खड़कायो आ। दरवाजो जो खोले त दिसे त बिन्नी जहान जो सरदार दर ते बीठो आ। दे खबर महबूब मुर्शिद तुझे दर ते अचे खुश थींदो आया कोन। आए भाग असादा खुलिया रांझन रोही जुलिया। सुभान अल्लाह। आए भाग असादा खुलिया रांझन रोही जुलिया। सुभान अल्लाह। जोर सा, जोर जोर सा सुभान अल्लाह, जोर जोर सा सुभान अल्लाह। हीर दे नाल है हुलिया मतलब सब कहीं पाया। महबूब वेढ़े ईंदो आ, मुर्शिद ईंदो आ, आलिम सगुरो ईंदो आ। आलिम जे कदम में अल्लाह एडी बरकत रखी आ, एडी बरकत रखी आ। कसम आ अल्लाह जो सॼी सिंध में मां जिथे वञा थो माण्हू ॿुधाइनि था त सोणे शेर मुस्तफ़ा जे कदम में अल्लाह सही आ बरकत रखी आ। हे थर जो इलाइक़ो आ। उहे अॼु बि माण्हू शायद वेठा आहिनि, कूड़ बटाक पाण हणंदा कोन आहियूं। चवंदा कसम आ अल्लाह जो असांजे ॻोठ में मुफ्ती साहब कदम रखिया, असांजा सुकल ॻोठ रंब सावा फरमाए छॾिया। कदम अल्लाह जे वलियन जे कदम में बरकत। पर अदा जे घर जे दर ते बिन्नी जहान जो सरदार अचे उन जो शान छा हूंदो। उम्मे हानी दर खोलियो आ। महबूब दर ते फरमायो आ ओ उम्मे हानी मेहमान रहाईंदी अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह। असल में महबूब जी हिकड़ी आदत मुबारक वा। मेहमान महबूब वटि ईंदा हुया, महबूब फरमाइंदो 10 अचन 20 अचन। महबूब फरमाइंदो 2 मेहमान अबू बकर तूं वठी वञो, ओ अली साईं 2 मेहमान तूं वठी वञो, उस्मान सोना 3 मेहमान तूं वठी वञो, जीअं बार बि कहते न पवे ऐं सवाब बि सभु कंहिंखे मिली वञे। हाणे छा आहे मेहमान ईंदो आ, अचण सां तूं छा दिल में सोचींदो आ बा चट्टी पइजी वई आ। अदा चट्टी इहा नाहे। मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आ मेहमान जेड़ी महिल तुंहिंजे घर में ईंदो आ तुंहिंजे मथां गुनाहनि जा अंबार हूंदा। मेहमान तुंहिंजे दस्तरखान ते वेही करे दाल जी प्लेट चांवर भत वेही करे खाईंदो आ या पाणीअ जो गिलास पीअंदो आ। जेड़ी महिल मेहमान उथियो वेंदो आ त तुंहिंजा जबलनि जेॾा गुनाह बि रब्बो न जे सदके मुआफ़ फरमाए छॾे। इन मेहमान नवाज़ी के सलामत रखो। सय्यदा उम्मे हानिया के महबूब फरमायो आ मेहमान रहाईंदी अर्ज़ करे थी हाओ या रसूल अल्लाह जेतिरा बि हूंदा रहाईंदस। महबूब उनके छा फरमायो आ? महबूब फरमायो आ तुंहिंजो मेहमान को ॿियो कोन्हे, तुंहिंजो मेहमान मां पाण मुहम्मद रसूलुल्लाह आहियां।
भिट जे घोट सैयदना अब्दुल लतीफ भिटाई उन जे जवाब खे नकुल फरमायो आ। सैयदा उम्मे हानी हीअं पई चवे अची जे हेकार मूं सारी दे सुपरी पेरे धरिया पिंबड़ियो हंध विछाया वार पोए साजन सब जमार हुंद गोली थी त गुजारिया। या रसूलल्लाह मां पे समझो तो को बियो आ पर तव्हां आयो तव्हां जी ज़हन में एतराज कोन ईंदो पर मुंहिंजी ज़हन में आहे महबूब पराए घर कीअं वियो आ। सोट आ न सोट सां त निकाह जायज़ आहे। महबूब पराए घर कीअं वियो आ। महबूब पराए घर कोन वियो आ। मुलन खे त समझ बि कान्हे जो एॾे सोच तांजे भी कम जी गाल काने पर बुधाए छड्या एतरो बुधाए त याद रखजा महबूब पराए घर कोन वयो आ पंहिंजे घर वयो आ। कुरान जी आयत आ बीबी उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा हिजरत कोन कई आ। अल्लाह से कुरान में फरमायो आ या अय्युहन नबिय्यु इन्ना अहललना लक अज़वाजकल्लती आतैत उजूरहुन्न वमा मलकत यमीनुक मिम्मा अफा अल्लाहु अलैका व बनाति अम्मिक व बनाति खालातिक अल्लती हाजरनक। महबूब तो जे लाए तो जो मासा तू हिलाल हन ऐ तो जो सोट्रियूं हिलाल हन पर उहे जिन हिजरत कई जन हिजरत न कई आ उहे हिलाल कोन थई तो जे लाए भेण उम्मे हानी हिजरत कान कई आ महबूब पंहिंजे घर में है। आलिमन के समझ में अची वही गाल तो के न अचे तभी समझी छजा ये आयत याद रख जा। आलिमन सब ने अल्लामा आलूसी रहमतुल्लाह तआला अलैह मुस्तदरक में यह रिवायत मौजूद है। तिरमिज़ी शरीफ में भी यह रिवायत मौजूद है। महबूब अकरम चओ पराए घर कोन वियो महबूब पंहिंजे घर वियो आ। महबूब कंहिंजे घर वियो आ हथ मथे करे चओ। बीबी उम्मे हानी के महबूब फरमायो आ रहाए। उम्मे हानी भगिया वनी करे घर जो बिस्तरो पंजो सेट कई महबूब के आरामी। महबूब या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम फरमायो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आरामी थियो आ। उम्मे हानी दिल में चयो आ ओ उम्मे हानी अजो मौक़ो भलो आ। महबूब सजो दिहाड़ो मस्जिद नबवी में हुंदा तोखे मौक़ो कोन मिलंदो आ जो महबूब जी वनी करे ज़ियारत करे अची पर अज उम्मे हानी मौक़ो भलो आ। महबूब आराम कंदो तू सजी रात वेही करे महबूब जो दीदार कजा पर बहानो त खपे न जे मथों बीहे त महबूब फरमाए त छो बीठी आ। अर्ज़ थी करे या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनी लगी पई आ हिते काफर अवां खे मारण जे लाए नऊज़ बिल्लाह शहीद करण जे लाए पोयों लगा पिया हन। या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माखे इजाजत अता फरमायो त तव्हां जी हिफाजत फरमाया। बहानो महबूब जी हिफाजत उम्मे हानी करण वारी नाहे। कदें कदें मानू चवंदा त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हजरत बीबी सैयदा हलीमा पालियो आ। सोनो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी इरशाद फरमाईंदो आ त अबा बीबी हलीमा के केड़ी ताकत वा जो महबूब के पाले। बीबी हलीमा महबूब जे सदके पाण पली आ। गाल त सच्ची आ न। इश्क वारो इन नजर सां ॾिसंदो आ बाक़ी जेको निभागो आ उहो कंडा कढंदो आ उहो ग़लतियूं कढंदो आ एतराज़ कंदो आ। महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाए उम्मे हानी अर्ज़ कयो आ या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां इजाज़त अता फरमायो अवां जे मथां पहरो ॾियां। महबूब फरमायो आ तोखे इजाज़त वा। सामो कमरो आ कमरे जो दरवाज़ो आ। सैयदा उम्मे हानी उन में तलवार हथ में झली करे संदरो ॿधी करे बीठी आ पर मुहड़ रसूलुल्लाह ने कयूं बीठी आ। हाणे जी थका हो त हथ पटियां उन्यो था कया होशियार थिजो हथ मथे करे ॿुधायो जेके थकजी पिया समझव सही ॻाल्हि। मां त चयो त जेके थकजी पिया हुसे हथ मथे कयो भुलिजो छो था भुलियल हो न तव्हां भुलियल छा
अब जेके ना यो थकासे त हाणे हथ मथे कयो हाणे वरी टिजी टिजी था हथ मथे कयो सब हथ मथे कयो मांखे पक पए सलात पढ़ंदो हल महबूब जो शान ॿुधंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह समझो सुभान अल्लाह हेडो उम्मे हानी तलवार हाथ में झले करे बी रही है ओडो मुझे अल्लाह तबारक तआला फरमायो या जिब्रील ओ जिब्रील हेडे या माना हाजिर थी मुझे हुजूर अक़दस में हाजिर लब्बैक या रब जलील ओ मौजा अल्लाह मां हाजिर आया रब फरमायो ओ जिब्रील जन्नत जा दरवाजा खोले चले हाजिर मौजा अल्लाह अल्लाह फरमायो दोज़ख जा दरवाजा बंद करे चले हाजिर मौजा अल्लाह मुझे रब फरमायो ओ सोना जिब्रील जेके आसमान ते हमदई सना करण वारा मलाइका उनन के चो त हमदई सना बंद कन ओ मौजा अल्लाह छा क़यामत थो आणे रब फरमायो क़यामत कोन थो आणाया बिन्नी जहानन जो सरदार अल्लाह मकान ते थो घुराया या अल्लाह ओए जेके तुंजा मलाइका तस्बीह ऐं तहलील कंदा हाणे बाकी ओए छा कंदा उनन जी तस्बीह ऐं तहलील बंद कोन थियणी आ सिवाय क़यामत जे रब फरमायो आ तस्बीह तहलील बंद कोन थो कराया उन लाइ हुकुम बियो आर्डर बियो थो जारी फरमाया ओ मुंहिंजा अल्लाह केड़ो आर्डर वा रब फरमायो आ अगे मुंहिंजी सिफ़त सना कंदा हाणे उनन खे चओ त महबूब मदीने वारे साईं जे मथां वेही सलातो सलाम पढ़न जिब्राईल जन्नत जा दरवाजा खोलिया दोज़ख जा दरवाजा बंद कया मलाइकन जी ड्यूटी लगाई महबूब जे मथा दुरूद व सलाम पढ़ो अल्लाह से छा हुक्म वा मजीद अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्राईल वञो जन्नत में उन जन्नत में मां अल्लाह बुर्राक खलकिया हन बुर्राक उनन बुर्राकन मां जेको सभिनन खां सोनो सेब तो हुजे उनखे संजे करे वठी वञी करे महबूब जी सवारी जे लाइ वठी आ जिब्रील तो हुक्म जो पाबंद ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युमरून अल्लाह तबारक व तआला जा मलाइका अल्लाह तबारक व तआला जी नाफरमानी न कंदा रब फरमायो आ जन्नत में वञो हजरत जिब्रील जन्नत में आयो आ जो सुभान अल्लाह जन्नत में आयो आ त सोना सोना बुराक मौजूद हन एक बे को वधिक सोना बीठल हन उनन जा पर नूरानी उनन जा जिस्म नूरानी उनन जी शक्ल नूरानी उनन जी हयत नूरानी पर सैयदना जिब्राईल अलैहिस्सलाम इहो बि मुलाहिज़ा फरमायो आ त उनन सभिन हज़ारन जे तादाद में जेके बुराक हन उनन बुराकन मां हिकड़ो बुराक वा जेको कुंड में बीठल वा सफा डुबरो लगो पियो आ डुबरो समझो था कमजोरड़ो थकलड़ो हजरत जिब्राईल फरमायो अब जन्नत में न को दुख हुआ जन्नत में न का भुख हुआ जन्नत में न को गम हुआ जन्नत में न को हुज़्न हुआ इंसान डुबरो थींदो आ कमजोर थींदो आ बीमारी जे करे जन्नत में बीमारी काने सैयदना जिब्राईल अलैहिस्सलाम फरमायो महबूब ला बुर्रा को पोखण दुस बेन खे पोड सदुस परे बीमार जो हाल वनी दिसा डुबरे को त पुछा तो सा मसइलो छा है अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जन्नत में न को गम वा न को दुख वा न को बीमारी या न को मर्ज वा न को कर्ज वा सुकी छो वयो अर्जो करे ओ जिब्राईल तो के खबर वा अल्लाह तबारक व तआला जदे जन्नत पैदा फरमाई अल्लाह तबारक व तआला जन्नत खलकण सा गड उन में अल्लाह नेमतू रखियो ऐ अल्लाह इहो बे ऐलान फरमायो हिकड़ो दिहाड़ो थींदो ओ बुर्रा कहो तवा बुर्रा कर मजा हिकड़ो भाग वारो एड़ो बुर्रा को हुंदो जंहिंजे मथां बिन्नी जहानन जो सरदार 1.25 लख नबियुनि जो पगदार सवारी फरमाईंदो
हिकड़ी रात अहिड़ी बचणी आ जंहिं रात में सैर थींदो आ चे हे जेके ॿिया बुरा कहानी ये त ख़ुशियुनि में ट्राजियूं था ॼनि ख़ुश था थियनि पर यार मांखे गम वराए वियो आ मां चवां थो त इहे सुहिणा आहिनि महबूब इन जे मथां सुवारी कंदो मां डुबरो आहियां मुंहिंजे मथां सुवारी केरु कंदो महबूब जे इश्क में मां उहो ॻरी करे ख़त्म थी वियो आहियां ॿियो को सबब कोन्हे ओ सोना जिब्राईल सैयदना जिब्राईल इरशाद फरमायो आ महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि न को अमीर कबूल पवंदो आ न को कबीर कबूल पवंदो आ न को सबगो कबूल पवंदो आ न को सुहिणो कबूल पवंदो आ ओ बुरा क तोखे मुबारक हुजे जो महबूब वटि कबूल ई दुबरा थींदा आहिनि जिन जे दिल में इश्क मुस्तफा हूंदो आहे जी छा थो चवे जी चवां हीअं थो त तयारी कर अॼु तुंहिंजे मथां महबूब सवारी कंदो मां हे सभु को नथो वठी वञा सभिनी सीरत जे किताब लिखियो आहे हज़रत जिब्राईल जो ईअं फरमाइणो ओड़ी महिल मिंट बि कोन लॻिया उहो अगारो जेको डुबरो आहे तरो ताज़ा तवानो थी करे ट्रिप ॾेई बीही रहियो ताज़ो तवानो थियो काॾे वई बीमारी काॾे वियो गम ॿियनि खां सुहिणो थी वियो हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम उन जे मथां नूरानी संज रखिया आहिनि संज नूरानी रखी करे उनखे तैयार फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे ओ सुन्नी हेॾे तवज्जो फरमाए जा अल्लाह फरमायो आहे जिब्राईल वेंदे महबूब ॾे हाओ मुंहिंजा अल्लाह वेंदुसि महबूब खे जाॻाईंदे कीअं अल्लाह खे ख़बर आहे त महबूब आरामी जागाईंदे कीअं या अल्लाह वञी करे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे लोॾड़ो ॾींदुसि पाण जागी पवंदा अल्लाह फरमायो न या अल्लाह तबारक व तआला महबूब जे मथां बीही करे सलातो सलाम पढ़ंदुसि महबूब जागी पवंदा अल्लाह फरमायो न या अल्लाह सॾड़ो बि नाहे करणो हथड़ो बि नाहे हणणो या अल्लाह तूं हाणे मालिकुल मुल्क आहे तूं पाण ॿुधाए त छा करणो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे ओ जिब्राईल मां तोखे सॼो नूर मां बणायो आहे तुंहिंजो चेहरो बि नूर तुंहिंजा पर बि नूर तुंहिंजो जिस्म बि नूरानी आहे पर जेको तुंहिंजो चेहरो मुबारक आहे उन चेहरे मुबारक में जेके तुंहिंजा चप आहिनि इनखे मां ख़ासि नूर काफ़ूरी नूर मां पैदा फरमायो आहे इन काफ़ूरी नूर जी ख़ासियत हीअ आहे इहो ॿियनि नूरनि खां वधीक थधड़ो हूंदो आहे मिठड़ो हूंदो आहे ओ जिब्राईल मां अल्लाह अॼोकी रात जी हिकमत जे लाइ तुंहिंजा इहे लब काफ़ूरी नूर मां पैदा फरमाया आहिनि हाओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला छा करणो आहे रब फरमायो आहे ओ जिब्राईल ॿियो कुझु बि नाहे करणो वञी करे महबूब आरामी आहे वञी करे महबूब जे कदमनि ते पंहिंजा लब रखजा महबूब पाण ई जागी पवंदो सुभान अल्लाह जोर सां चओ इन जो मतलब छा आहे गाल रुगो गाल ना है पर मतलब है आदा अल्लाह तबारक व तआला महबूब जे बारगाह जा आदाब मुंहिंजो रब सेखारींदो हिते बेअदब जी गुंजाइश नाही हिते अदब जी गाल हा मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह मुबारक सैयदना जिब्राईल खे रब हुकुम फरमायो आ जिब्राईल हाजिर थियो आ अल्लाह फरमायो आ जिब्राईल इएं न वञा या अल्लाह कीअं वञा जागो पिया पक्का जागो पिया मंजे करे न चइजो त हाणे मथे में पइजी वियो आ हाणे सी असां मौलवी साहब मूं फासी आ इएं त कोन था हो न भले वरी खणी तकीर ते न घुराइजो पर अॼु त मुंहिंजी सॼी ॻाल्हि ॿुधो अलाह सी ईअं न वञा न छा कयां मुंहिंजा अल्लाह अल्लाह तबारक तआला फरमायो आ ओ जिब्राईल अकेलो न वञा पाण सां गॾु मीकाईल बि वठी वञा इसराफील बि वठी वञा इज़राईल बि वठी वञा तूं उन्हनि जो सरदार आहीं पर इहे बि अकेला न वठी वञा हर हिक सां 70 हज़ार मलाइक वठी वञा वञी करे महबूब जो इस्तक़बाल करे अचजा ये खोड़ा पक्का थव त बुधायो त ये 4 सता घणा थिया 2,80,000 मलाइक मुस्तफा जे इस्तक़बाल लाइ मोकिलिया रब जोर सां सुभान अल्लाह
अल्लाह तबारक व तआला जिब्राईल खे रवानो फरमायो आ। जिब्राईल आयो आ महबूब खे अर्ज़ कयो आ तवज्जो कजा मेराज जो वाक़ियो आ इन में तुझे अकीदे जी मां ॻाल्हि बि कंदो हलां। महबूब खे जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अजब नज़ारो ही हुआ त होॾां मूसा पियो रड़ियूं करे ओ मुंहिंजा अल्लाह रब अरनी अंजुर इलैका अंजुर इलैका अंजुर इलैका। रब फरमाए लन तरानी लन तरानी लन तरानी ॾिसी कोन सघंदे पर हिते महबूब मदीने वारो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे घर मुबारक में आरामिया 2,80,000 मलाइका रब मोकिले करे फरमाए पियो त अचु महबूब मां रब तुंहिंजो इंतजार पियो फरमाया। फर्क आहे कलीम ऐं हबीब में या न? फर्क आहे कलीम ऐं हबीब में वॾो फर्क आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे जिब्राईल अर्ज़ कयो आहे जागायो आहे जी अल्लाह तरीक़ो ॾसियो आहे। जिब्राईल खे मुंहिंजे अल्लाह फरमायो हज़रत जिब्राईल महबूब खे अर्ज़ कयो आहे या रसूल अल्लाह रब तव्हांजो इंतज़ार पियो फरमाए हलो ला मकान ते हेॾे तवज्जो कजां अबा न्यापो कंहिंजो हो चओ अल्लाह जो ॻाल्हाईंदा हलो न्यापो कंहिंजो हो अञा न न्यापो कंहिंजो हो हुजणो छा घुर्जे हा हेॾे ॾिस जीअं जो जिब्राईल चयो हल मुस्तफा त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौरन पाण बुराक ते सवार थियन हा फरमाया हल त हलऊं जिब्राईल अलाह सॼो ॻाल्हि समझजो। पर महबूब छा फरमायो आहे जिब्राईल हलबो त सही पर उन खां अॻु में वुज़ू बि कंदुसि ॿ रकातूं नफ़िल पढ़ंदुसि उन खां पोइ हल हाणे हेॾे तवज्जो कर अबा इख्तियार हुयुसि तॾहिं ईअं कई या बे इख्तियारो हो जो ईअं न कई ॻाल्हाईंदा हलो इहो इख्तियार जी निशानी आहे बे इख्तियारे जी या इख्तियार जी निशानी आहे। होॾो रब जो सॾु थियो आहे हेॾो महबूब पियो फरमाए न मां नफ़िल पढ़ंदुसि मां वुज़ू बि कंदुसि मां तयारी बि कंदुसि पर जिब्राईल त ईअं कोन चयो महबूब ईअं छा था कयो अल्लाह त तव्हांखे इख्तियार ॾिनो ई कोन्हे अल्लाह त रुॻो चयो आहे वठी अचेसि हल मां सां पर न जिब्राईल खे बि ख़बर हुआ त मुंहिंजो नबी आहे त मुख्तार कुल नबी आहे। सुभान अल्लाह ज़ोर सां खालिक़े कुल ने आपको मालिके कुल बना दिया दोनों जहां है आपके कब्जा ओ इख्तियार में। सुभान अल्लाह ज़ोर सां छा थो चए ख़बर अथई शाइर चवे तो खालिक़े कुल अल्लाह हुआ खालिक़े कुल वो पाण कुल जो खालिक़ हुआ पर मुंहिंजा मुस्तफ़ा तोखे अल्लाह मालिके कुल वरी कुल जो मालिक बणाए छॾे। अब कुल जो मुख्तार मुंहिंजो नबी आहे या न मुझो हबीब आहे ये मुख्तार न हुजे मुल्ला तोखे कलमो भी नसीब न थे कुरान भी तोखे न मिले न को सहाबी तोखे मिलन न को अहल बैत तोखे मिलन पर मुल्ला इन मुस्तफा जे नाले जे सदके खाए थो हलवा थो खाए सीरा थो खाए पेट न थो फाटई और मुस्तफा जी बेअदबी थो करे पर सुन्नत जमायत वारा तोखे मुबारक हुजे हो त खंड में अगई ज़ाहिरी बातिनी किरियल हुजे पर तोखे मुबारक हुजे रब जुल जलाल तोखे महबूब अता फरमायो मुख्तार नबी अता फरमायो जेको तोखे जन्नत में वठी हलंदो। छा कीदो आहे महबूब जन्नत में वठी हलंदो या न हशर वेल हूंदा सवेरा राणा तनीय में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटे कारे जो झंडो हथन में जिए गुल गुलाबी आसोहणो गुल में मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में जिए गुल गुला
मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में, मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसुहणो गुलन में, जिए गुल गुलाबी आसुहणो गुलन में। शुक्र कर महेसर शफादार मिले सचो साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो। सुभान अल्लाह चओ त हिकिड़ी ॻाल्हि पुछां, ॾे ख़बर महबूब वफ़ादार आहे या न आहे? अमड़ छॾे वञई, अबो छॾे वञई, मिट छॾे वञई, माइट छॾे वञई, हर को लोड़ लटे करे हलियो वञई, पर कसम आहे अल्लाह जो क़बर में पहुचंदे जेकॾहिं अक़ीदो तो जो सचो आहे महबूब खे सचो मञीदो हा त क़बर में सभिनि खां पहिरियां तशरीफ़ थींदी त हज़रत हबीब करीम जी आमद। शुक्र कर महेसर शफादार मिलियो, सचो साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो। गुलाम नबी थी ख़ुशी हर वतन में, जिए गुल गुलाबी आसुहणो गुलल में। हथ मथे करे मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसुहणो गुलल में। सुभान अल्लाह। ज़ोर से अञा त हुण मतीअ मांखे 2 कलाक ॿिया बि ॻाल्हाइणा, ज़ोर ज़ोर सां सुभान अल्लाह। महबूब फरमायो आहे ओ जिब्राईल वुज़ू बि कंदुसि, बरकातूं नफ़िल बि पढ़ंदुसि। जिब्राईल इंतज़ार में बीठो आहे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वुज़ू बि फरमायो आहे, पाण करीबन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नफ़िल बि अदा फरमाया। हाणे मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बुराक जे वेझो, सुभान अल्लाह। महबूब बुराक जे वेझो आयो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ॻाल्हि घणी आहे, 2-3 ॾींहं लॻी वेंदा जे मां तफ़सील सां तोखे मेराज करायां। तो गॾु मेराज ते वठी हलनि। सुणो मुफ्ती साहब मेराज बयान ईअं कंदो लॻंदो त ॼणो गॾु वठियूं थो हले, ईअं आया न? हा, अल्लाह वारनि जी ज़ुबान में अल्लाह से तासीर रखंदो। जेके अल्लाह जा कामिल बाना आहिनि उन्हनि जी ज़ुबान में अल्लाह से बरकत रखंदो आहे। जो उन्हनि जूं ॿुधायल ॻाल्हियूं मां त छा पर हज़ार आलिम अॼु ताईं पिया बयान कनि, उन्हनि जूं ॿुधायल ॻाल्हियूं कूड़ कोन आणबो, न को अजायो बटा कहण बि। सभु सोणे मुफ्ती साहब जो फैज़ आहे, जो रुगो मां त छा हज़ार आलिम सिंध में, 100 आलिम सिंध में अल्हम्दुलिल्लाह अॼु बि ॻाल्हाइनि था। कटुड़नि खे जवाब ॾेयूं बीठा आहिनि त इहा बि तरबियत सोणे मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी। असांजो साईं उस्ताद हुजूर बशखान कुंबे सईद खानारो इहो ई खोड़ आहे। अहिड़नि जवाननि खे बि साईं सेखारे वियो जो मौलवी इन्हनि खे बि कोन पहुचनि। मुफ्ती साहब जी ज़ुबान जो फैज़ मुबारक आहे, जो इन फैज़ जे सदके आहे। फैज़ न आहे त ॿियो छा आहे? फैज़ सिंगन खे चइबो आहे, न फैज़ इन खे ई चइबो आहे जो अणपढ़ियलनि खे पढ़ाई, अक़ीदो पुख्तो कराई। ऐं सुन्नत जमायत वारा जेको मुफ्ती साहब पैगाम छॾे वियो आहे, जेको तोखे मांखे सेखारे वियो आहे, उन जे मथां साबित कदम बीह जा। इंशाअल्लाह मशर जे मैदान में मुफ्ती साहब सां पाण गॾु जन्नत में महबूब जे झंडे जे छांव में हलंदासीं। पर उन जी जगह ते बीठो हुज, पुख्ता हुज, साबित कदम हुज, इस्तिकामत हुजे तो में। जेकॾहिं तो में इस्तिकामत न रहंदी पोइ अदा ॾोह पंहिंजे पाण ते ॾिजां, पर असां ते ॾोह पोइ न ॾिजां। पर इंशाअल्लाह तुंहिंजा उस्ताद कामिल आहिनि, तोखे सबक कोन विसरंदो। ईअं आहे न आहे? इंशाअल्लाह सबक कोन विसरंदो। सलात पढ़ त मां ॻाल्हि अॻिते पूरी कयां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। समझो सुभान अल्लाह। महबूब
बुराक ते सवार थी अज रात जो मेराज ते मुरसल मुहम्मद त्यारो अज रात जो मेराज ते मुरसल मुहम्मद त्यारो जिब्रील पेश प्यादो घोट घोड़े स्वारो महबूब बुर्राक ते सवार थियो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बुर्राक को खणी हलियो आ जो सुभान अल्लाह हाणे मां सां ॻाल्हाईंदो हल सुभान अल्लाह चवंदो हल महबूब बुर्राक ते सवार थियो जो सुभान अल्लाह महबूब मक्के पाक मां निकतो आ जो सुभान अल्लाह हाणे महबूब जो सफर मुबारक शुरू थी वयो आ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो बैतुल मुक़द्दस जे वेझो पहुतो आहियां हेॾे निहार जा महबूब तो फरमाए रअयतु मूसा फी क़ब्रिही क़ाइमन युसल्ली औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ मां बुर्राक जे मथां आहियां ऐं महबूब फरमाए थो त उन जी स्पीड केतिरी आ महबूब फरमाए थो जाथे उन जी नजर खुटंदी आ उते विख पंहिंजी रखंदो आ महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ त उन जी रफ्तार इहा वा हुन जी रफ्तार बुध ऐं मुस्तफा जे नजर जो कमाल बुध रेल में वेठो आ कदे जड़ 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 हलदी हलदी आ खबर ही काने पवंदी आ त वण आ या माण्हू आ दरी मोने हार बुआद हिते त रेल जी ॻाल्हि ई कान्हे हिते त बुर्राक वा बर्क़ जी चमवा बिजलियूं 11,000 न 11 लख न ए नूरानी बिजलियूं हन अल्लाह तबारक व तआला जो हबीब उन जे मथां सवार आ पर महबूब जी दीद मुबारक ही आवा जो महबूब फरमाए थो त मां कब्र जे आर पार ॾिठो आ त सोणो मूसा अलैहि सलाम नमाज़ पढ़ी रहियो आहे हेरे निहार तो जो छा अकीदो आ महबूब बुर्राक जे मथा मौजूद हुआ कब्र जे अंदर निहारे थो मूसा नबी मुस्तफा के नजर अचे थो मुस्तफा उनके ॾिसे थो ओ गड़ी खैरे जा मुसलमान संजर भट्टी जा मुसलमान लाड़काने जा मुसलमान चांडे खान पिताफी जे गोठ जा मुसलमान कुब्बे सईद खान जा मुसलमान तो जो छा अकीदो आ त महबूब मदीने वारो मदीने में वेही करे हित तोखे ॾिसी सघे थो या नथो ॾिसी सघे चओ ॾिसी सघे थो ऐं ॾिसे पियो बाबू स्वाद ऐं साहिब सचा तो सां फज़ुल फताह जो ॾेहो सब दानी अथई शाफ़िअत शाहन शाह जो लॻो शफ़ाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुंहिंजी दाह जो अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफे नामवर धाल तो साथ धनी आगे गया ऐसा नहीं जो तई अफदे तो मुल्की दाद कर दैया नहीं तारीफ तुझी थो करे सारा सिफत सुबहान ही छा सिफत तुझी कंदो आजिज अकुल इंसान ही अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफे नामवर जोर सां सुभान अल्लाह चो त हिकु शेर ॿुधाए ज़ाल ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राह द रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह खे सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफे नामवर
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह जोर सां चओ। अब एॾा सारा तव्हां छो थी बीठा हो? बस क्या था? महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुर्रा कदे सवारा जो सुभान अल्लाह। महबूब फरमायो वा मूसा खे कब्र में ॾिठो आ, चो सुभान अल्लाह। महबूब फरमाए थो बैतुल मुक़द्दस में पहुतो आहियां, पर ॾिस त सही मुल्ले जी रब मत खसी आ। हदीस पढ़ते हैं, हदीस पढ़ते हैं, खाक पढ़ता है। हदीस जी है जीब तो खबर हदीस पढ़ते हैं, हदीस मुझे मुस्तफा फरमायो आ जेको मुसलमान खे मुशरिक चवे, महबूब फरमायो आ खुद काफर। मुसलमान खे मुशरिक तो चवे, वो पाण चाहे ॻाल्हाईंदो हल हवालो मां ॾेखारींदुसि, हदीस मौजूद आ। जेको ॿिए मुसलमान भाउ खे काफर चवे, वो पाण काफर आ। ना हक तोखे छा थिए? कहिड़ो शिरक कयो आहे? छा कयो आहे? को शिरक असां कोन कयो आहे। असां त मुस्तफा जी शान, मुस्तफा जो मान, मुस्तफा जो शान रिसालत ॻाईंदा आहियूं, अल्लाह जी तौहीद बयान कंदा आहियूं। मुला तोखे पेट में छाजो सूर आहे? असां अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुसलमान आहियूं। 100 साल भी कोन थियो पैदा थिया न के बे फेरे तोखे हिननि जो मां इंशाअल्लाह शनाख्ती कार्ड ॿुधाईंदुसि। 100 साल भी कोन थियो हे पैदा थिया न के काथे आ, न को मक्के में, न को मदीने में, न को तुर्की में, न को अरब में, किथे भी हिननि जो वजूद कोन हो। कसम अल्लाह जो मां पोएं साल में मुफ्ती साहब रहमतुल्लाह तआला जी हयाती मुबारक में अर्ज़ कयो मांखे अल्लाह तौफीक ॾिनी आ, ॿाहिरनि मुल्कनि में वेंदो आ। मां रूस जी हिकिड़ी रियासत में वयुसि ऐं उते जंग हो, सभा बर्फ पई वसे, साह पियो वञे। उते वञी कोट बोट वरतम, 2-3 कोट पातम, तॾहिं सवड़ जहिड़ा, तॾहिं वञी बर्फ मुंह जी जाने कोयटा वारी बर्फ उन्हनि खे न पहुचे। उते मां पहुतुसि, आलिम सगोरे को पुछुमि, मां चयो ॾे ख़बर हिते तव्हां वटि जेके हन सो सुन्नत जमायत वारा घणा आहिनि या के ॿिया बि आहिनि? हुन मूंखे चयो चई सऊदी जो मुल्क जॾहिं को ठहियो आहे, 100 साल बि कोन थियो आहे, चई सऊदी जे मुल्क ठाहिण खां पोइ के दाणा असां वटि माण्हू वहाबी थिया आहिनि, पर सदियुनि खां वठी करे असांजा अब्बा ॾाॾा या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि। मां को वहाबिन दे तो कोन वेंदो आहियां ॿाहिरनि मुल्कनि में, मां वहाबी ॾे वेंदुसि, पत अचे वधी एतवार थींदो आहे। मां जाॾे वेंदो आहियां प्रोग्रामनि ते, सुन्ननि ॾे वेंदो आहियां। मां पूरी दुनिया घुमां पियो, अञा सॼी त कोन घुमी अथमि, पर दुनिया जा जेके मुल्क मां घुमिया आहिनि, मां तोखे चैलेंज सां थो चवां, क़ुर पाक ते हथ रखी थो चवां, अॼु बि पूरी दुनिया में अहले सुन्नत व जमात घणी आहे। हे ॾेॾर आहिनि, हे ॾेॾर हूंदा न हुनजा खूह जो ॾेॾर, अंदरि ट्रां पियो कंदो आहे, पोइ चवंदो आहे असां घणा, उते घणा नज़र ईंदा अथसि। हे ईअं सम्झंदा, पर उहो सुन्नी हो, थोरो तव्हां हिमत कयो, बस कमी इन शइ जी आहे। जलसा बि भला था कयो, प्रोग्राम भला था कयो, हिकु त पाण में ॿधी कयो, नंबर 2 पंहिंजा दीनी इदारा मज़बूत कयो, पोइ इन्हनि खे मोकल त अॼु बि उन्हनि खे आहे। ईअं कोन था चओ त के असां को ॾाढा कोन्हनि, ॾाढा असांखा, पर मां तोखे चवां थो त जेकी दीनी इदारा आहिनि, दीनी मदरसा आहिनि, उन्हनि खे मज़बूत कर। हेॾा जलसा कराए थो, पंहिंजे ॻोठ में 2 ॿारड़ा, 2 बचड़ा, 2 पुटड़ा, जेके ज़हीन ॾिसे, होशियार ॾिसे, उन्हनि खे हाफ़िज़े क़ुरान बनाए मां वटि शाहपुर चाकर में छॾे आ, साईं वटि, साईं फज़ल मोहम्मद वटि गड़ी खैरो में छॾे आ, लाड़काणे जेके मदरसे में छॾे आ, वञी करे उन्हनि आलिमनि वटि छॾे अचो, तुंहिंजो बचड़ो दीन जो सिपाही थी पवंदो। अहले सुन्नत व जमात वारा तोखे परेशानी थींदी कान इंशाअल्लाह। अरे यार बचड़ा पढ़ायो कोन था, कुरान जी तालीम ॾियोन कोन था, आलिमनि जी संगत रखो, आलिमनि जी सोबत में वेहो, ठगनि खां बचो, आलिमनि जी सोबत में वेहंदव इंशाअल्लाह तव्हांजा बेड़ा रब पार फरमाए छॾींदो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद तो फरमाए त मां जीअं जो बैतुल मुक़द्दस में अंदर पहुतो आहियां, ॾिसां त मूसा नबी अॻे ई बीठो, एॾे निहार महबूब परे छा फरमायो, काथे ॾिठो मांस ख़बर, हाणे वरी काथे बीठो आहे, महबूब जे इस्तक़बाल में बीठो आहे। हल 2 जाइन ते मूसा नबी पहुची सघे थो, पहुंच सघे थो न, हदीस मुसाबित आहे। पोइ मूसा नबी पहुची सघे थो, पोइ मूसा जो जेको नबी आहे सरदार आहे, उहो नथो कोन थो पहुची सघे।
रब रुसे मत खसे हणे कोन हथियार करे एड़ी कार जंहिंमें जोखो जीअ जो हिनन के जोखो जीअ जो आ जो ही इनन गालिन में पयल हन कोन थो पहुची सके कोन थो पहुची सके असां चऊं था त वाकई तूं भी सचो आ महबूब निभागन वट त पहुचंदो ई कोने ईंदो ई कोने महबूब सभा गन वट ईंदो आ वो बि सचो आहे वो बि पंहिंजे भाग जी तो ॻाल्हि करे त कोन ईंदो आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मां बैतुल मुक़द्दस में पहुतो हां ऐं बैतुल मुक़द्दस में सब नबी बीठा हन मुंहिंजे इंतज़ार में ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे निमाज़ पढ़ाई आहे निमाज़ पढ़ाइण खां पोइ महबूब जे इस्तक़बाल में आदम सोणे नूह सोणे मूसा सोणे ईसा इब्राहिम खलीलुल्लाह इन्हनि उथी बीही करे महबूब जो शान बगायो आहे अल्लाह जी हमद ऐं सना बि बयान कई उन्हनि ख़ुतबनि ॾे मां कोन थो वञा जो हर हिक जो ख़ुतबो तोखे ॿुधायां महबूब उतां हुननि को मोकिलाए करे हाणे मुंहिंजो महबूब आसमान ते रवानो थियो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह थकिजी पिया त बि सुभान अल्लाह हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हाणे सफ़र ते शुरू थिया ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों आसमान ॿियो आसमान टियों आसमान चौथों आसमान उन्हनि जा नज़ारा महबूब उते ॾिसंदो हलियो आहे हबीब अकरम सतें आसमान ते पहुता हिकिड़ो उहो मक़ाम आयो आहे जंहिं मक़ाम ते सोनो जिब्राईल बीही रहियो महबूब फरमायो जिब्राईल बीही रहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजी हद ही आहे हिन खां अॻिते जेकॾहिं पंहिंजो कदम बि खणंदुसि या रसूल अल्लाह जेकॾहिं मां हितां खां पेर बि पंहिंजो चोरींदुसि या रसूल अल्लाह अल्लाह जो नूर मुंहिंजा पर साड़े छॾींदो अॻिते कोन थो हली सघां पर आलिमन आरिफन फरमायो आहे असुल में जिब्राईल खे हुकुम ई एतिरो इते भी रेडे निहार जा अब महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभी सीरत जे किताबन में मौजूद आ पाण मथे वया महबूब के पहिरियाणो मुबारक पातल होयो या न होयो होयो ना बा महबूब के पहिरियाणो मुबारक पातल आ महबूब जे कदमैन शरीफैन में पेजार मुबारक नालैन शरीफैन में मौजूद आ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे लियो जिब्राईल जे पियो त माखे नूर अल्लाह जो साड़े विझंदो महबूब जे जिस्म में अथर सां जेको कपड़ो लगल आ जेको चमड़ो महबूब जे कदमन में आ उनखे रब जे नूर इन जे करे कोन साड़ियो जो महबूब सां गॾु आ महबूब जो उन जे मथां हथ ओ गॾु महबूब सां चवंदा आहिनि त बाबा नूर जी मंज़िल मथे आहे अबा नबी सही नूर आहे नबी सही बशर आहे हो था चवनि बशर आहे नूर ॾिठी ते बीह रहियो नबी सही बशर हो तॾहिं मथे वियो हुनखे चयो चरिया भला जंहिं रब ॾे वियो उहो रब बशर आहे या रब नूर आहे नूर आहे न सही पोइ नूर आहे त पोइ नूर ॾे नूर वियो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे सुभान अल्लाह चओ जोर जोर सां सुभान अल्लाह ए भुलियो असां कॾहिं कोन चयो आहे असां कॾहिं कोन चयो आहे मुंहिंजी तकरीर रिकॉर्ड थी थिए असां नबी साईं जे बशरियत जो इनकार कोन कयो आहे असां चऊं था त मुस्तफ़ा बशर आहे पर मुल्ला तूं चवंदो हा मां जहिड़ो आहे मां चवां थो तो जहिड़ो त छा सवा लख नबी हिकिड़े पासे मुंहिंजो महबूब उन्हनि जहिड़ो बनाए उन्हनि खां मथे आहे इहो फर्क आहे तुंहिंजे बशर चवण ऐं असांजे बशर चवण में तूं चवंदो हा बशर आहे मां जहिड़ो ने भागा तोखे थुकू बि केरु कोन हणंदो आहे घर मानी बि शनाख्ती कार्ड ते मिलंदी अथई पर महबूब जो शान इहो आहे जो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे दर ते जिब्राईल ॿाहूं ॿधियूं बीठो आहे इंतज़ार कंदो आहे इहो मुस्तफ़ा जो शान फर्क आहे या न आहे हथ मथे करे ॿुधाए फर्क आहे महबूब मुंहिंजो बशर आहे पर बेमिसाल बशर आहे पर मुंहिंजो महबूब नूर न आहे रुगो बल्कि नूर नाला नूर आहे महबूब फरमाए थो वयो आहियां उतां खां हाणे 70,000 परदनि जो सफ़र शुरू थियो आहे इन लाइ ॾींहं खपनि महबूब फरमायो 70,000 पर्दा नूरी पर्दा हिक पर्दे खां ॿिए पर्दे वरी 70,000 जो पंधा महबूब फरमायो तय फरमाए करे पहुतो आहियां अल्लाह जो दीदार कयो सुभान अल्लाह जोर जोर सां सुभान अल्लाह हदीस रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिఐन الرأس او कमा قال النبي صلى الله عليه وسلم मुस्तफ़ा फरमायो आहे जेको मुंहिंजो सिर मुबारक आहे इन सिर मुबारक इन मथे मुबारक में जेके मुंहिंजूं हे ॿई अखियूं आहिनि इन्हनि ॿिन्ही अखियुनि सां मां अल्लाह जो दीदार कयो आहे ऐं हज़रत शेख अकबर मुहियुद्दीन इब्न अरबी रहमतुल्लाह तआला अलैहि आलिम आहे आरिफ आहे सदन कौल मुबारक ॿुधायां तोखे तफ़सील में कोन थो ॿुधायां फ़क़त कौल ॿुधायां पाण थो इरशाद फरमाए अल्लाह तबारक व तआला महबूब के मेराज को एक दफो नसीब को न फरमायो आ बल्कि शेख मुहियुद्दीन इब्न अरबी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो अल्लाह सही महबूब के 36 दफा मेराज नसीब फरमायो
पर शेख मोहिउद्दीन उन जी वज़ाहत फरमाई आहे। पाण फरमाए थो त 35 दफ़ा महबूब जे रूह खे मेराज थियो, 35 दफ़ा महबूब जे रूह खे मेराज थियो ऐं जंहिंजो बयान क़ुरान में आयो मुंहिंजे महबूब जे जिस्म ऐं रूह मुबारक ॿिन्ही सां मेराज थियो। यो आलिमन आरिफन जो कौल आहे। छा तव्हां ख़बर आहे महबूब फरमायो मां अलाह ॾिठो, अलाह जी ज़ियारत कयमि, दीदार कयुमि, अलाह तबारक व तआला तोहफ़ा अता फरमाया ऐं वापसि आयो आहे त जहान जो निज़ाम छा आहे, ज़ंजीर भी हिलती रही, बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। महबूब आयो आहे, वापसि आया आहिनि, ज़ंजीर लुॾे थी, कड़ो लुॾे थो, पाणी बहे पियो। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं रब वटि रहियो घणो कोन अथव यादि यार, याद आहे जंहिंखे याद आहे भला हथ मथे करे। अरड़ा वरिह हो अल्लाह सां गॾु हितां वयो ॼणो हाणे, है गरम हो बिस्तर कड़ो लुॾियो थे वयो वुज़ूअ जो पाणी। सुभान अल्लाह ज़ोर सां। अरड़ा वरिह हो अल्लाह सां गॾु हितां वयो ॼणो हाणे, है गरम हो बिस्तर कड़ो लुॾियो थे वयो वुज़ूअ जो पाणी। एॾो जल्द आया तकड़ा असांजो ईमान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। है किथे मुल्क मदनीअ जो, किथे लामकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। है किथे मुल्क मदनीअ जो। सुभान अल्लाह त चओ, रुगो सुभान अल्लाह न चओ बल्कि मां सां गॾिजी चओ, जंहिंखे अचे थो उहो चए। महबूब जे मेराज जो शेरो आहे, है किथे मुल्क मदनीअ जो, किथे लामकान आ, हुते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। है किथे मुल्क मदनीअ जो। सुभान अल्लाह जो तक शेर ॿुधाए। मरहूम गुलाम नबी मैसर चयो छा थो चए, खलील थियो को कलीम लेकिन हड़ई हबीब न थींदा, ऐं नसीब थिया त मुहम्मद जा ईअं कंहिंजा नसीब न थींदा। महबूब जे नसीब जहिड़ो कंहिंजो नसीब आहे न, कंहिंजो नसीब न आहे। खलील थियो गो कलीम लेकिन हड़ई हबीब न थींदा, है नसीब थिया त मुहम्मद जा ईअं कंहिंजा नसीब न थींदा। ओ हुते लंतरानी हिन जो मौला मेज़बान, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। है किथे मुल्क मदनीअ जो, किथे लामकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। है किथे मुल्क मदनीअ जो। सुभान अल्लाह ज़ोर सां, अञा ज़ोर सां सुभान अल्लाह जो आख़िरी शइ ॿुधाए, आख़िरी बैत पढ़ा पोइ दुआ ख़ैर कयो। सुभान अल्लाह ज़ोर सां। छा थो चए, हशर जॾहिं हर कंहिंखे मिलंदो हबीब पंहिंजो पंहिंजो, है पसंद पंहिंजी पंहिंजी यारो नसीब पंहिंजो पंहिंजो। ॻाल्हि सची आहे न। हिकड़नि माण्हुनि जो नसीब आहे जो महबूब जे शान मां नुक्ता चीनियूं कनि, एतिराज़ कनि, पर सुन्नी तुंहिंजो नसीब आहे जो महबूब जो शान ॿुधंदो आहे ईमान ताज़ो थी वेंदो।
उहाई गाल तो करे हशर जदी हर कंखे मिलंदो हबीब पंहिंजो पंहिंजो ऐ पसंद पंहिंजी पंहिंजी यारो नसीब पंहिंजो पंहिंजो गुलाम नबी से रोईंदा तू कोन रोईंदे तू खिलंदे हो रोईंदा गुलाम नबी से रोईंदा जिन्नी अखे गुमान उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान हाणे हथ मथे करे झूमी चओ है किथे मुल्क मदनी जो किथे ला मकान उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान है किथे मुल्क मदनी जो सुभान अल्लाह तो चओ अल्लाह से तुझा मुझा बेड़ा पार फरमाई लो जेको महबूब जो शान बुधे महबूब जी शरीयत ते हले ऐं अहले सुन्नत व जमात जे अकीदे ते इस्तिकामत रखे फकीर सिकंदरी रब जी रहमत मुस्तफा जी शफाअत में पक करे पांजे जोर ते कोन थो चवाए अल्लाह जी रहमत मुस्तफा जी शफाअत में पक करे तोखे तो चवां ओ सुन्नत जमात वारा इन अकीदे ते बीठल रह जा तो कब्र क़यामत जी परेशानी कदे न खड़ जा मुझो मुस्तफा वेठो आ कब्र में बुसाणी आ त हशर में भाणी इंशाअल्लाह यो अकीदो आहे आले सुन्नत सा वफादारी कभी बियन सा असांजो ताल्लुक ही नाहे दूर तनीअ खां लद जंजी नाहे मोहड़ मलीर ॾे पुखा तिन पापिन खां परे परां अॾे छांग तनीअ जी छॾ जेके धनार ऐं धार अचनि न को वहाबी सां असांजो ताल्लुक आहे पंहिंजे घर ख़ुशि हुजे न का दुश्मनी न को झेड़ो पर गाल कभी अकीदे जी गाल कभी पंहिंजे मसलक जी न को शीए सां असांजो ताल्लुक आहे न को वहाबी सां ताल्लुक आहे न को कादियानी सां ताल्लुक आहे न को उन माण्हू सां ताल्लुक आहे जेको सुन्नी थो सदाए शीयन जो यार आहे न को उन माण्हू सां ताल्लुक आहे जेको सुन्नी थो सदाए वहाबिन जो यार असांखे सुन्नी खपे त खीर वांगुरु अछो खपे इया है या न दो नंबर मानू पाण के नथो खपे जेको मुस्तफा जे सहाबिन जे बारे में अखर कढे वो असांजो ना है भले सुनी सदाए पर सुनी ना है जेको महबूब जे बचड़न अहल बैत ला अखर कढे तो भले सुनी सदाए पर सुनी ना है सुनी उहो आ जेको चवंदो आहे हिक अख महबूब जा बचड़ा त बी अख महबूब जा साहब यो यकीदो रखो अल्लाह से तवाजा बेड़ा पार फरमाई दो अल्लाह से मुझी ये खिदमत कबूल फरमाए मंजे ला दुआ करो माखो तो घणी दुआऊं वठंदा हो पर मंजे ला भी दुआ करो तो अल्लाह से मुफ्ती साहब जो कोई फैज आए रखे क़यामत ताईं जारी उसारी फरमाए अल्लाह से असा के इस्तिकामत अता फरमाए फकीर नदीम उनन जे वालिदैन वालिद साहब ए दोस्तन गोठ वारन हेडो वडो प्रोग्राम कयो हेडा शहरन में प्रोग्राम कोन थींदा मां जो त जंग में मानू काडो ईंदा पर इया शेर मुस्तफा जी करामत वा जो शेर मुस्तफा पर्दो फरमायो पर उन जे नाले ते अज मानू हजारन में गड था यो मुझे महबूब जो मौजूद थे यानी आई सन छो तो शेर मुस्तफा बापा जी गाल कोन कंदो महबूब जी गाल कंदो इंशाअल्लाह वैसे जे आने तो सा कबूल दा से अल्लाह से तो सब जा बेड़ा पार फरमाए व मा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उठी भी हो सलात व सलाम पर को दुआ है।